ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क। हाज़िर आहिनि इन वक़्त जूं ख़बरूं। इंडस अस्पताल बदीन जे इंतज़ामिया तरफ़ां सिंध हुकूमत खां 1.5 अरब रुपया सालाना मिलण बावजूद बदीन जी अवाम खे को बि लाभ न मिली सघियो आहे। इलाज जूं बहितर सहूलियतूं ॾियण बदिरां शहरियुनि खे लाश ऐं रेफर लेटर ॾिना वञनि। बदीन जे शहरियुनि सियासी समाजी धुरियुनि ऐं सहाफ़ियुनि पारां बदीन प्रेस क्लब खां रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी पीपी सिटी सदर गुलाम रसूल सुमरो, एसटीपी जे मरकज़ी अॻुवान शाहनवाज़ सियाल, सीनियर सहाफ़ी अनीस मेमण, गुलाम कादिर मरादानी, अमानुल्लाह कोराई, फरज़ाना जतोई, साबिक़ काउंसिल अब्दुल रहमान खटी ऐं ॿियनि कई। रैली में शरीक अॻुवान इंडस अस्पताल जे इंतज़ामिया डॉक्टर बारी इंचार्ज इखलाक अहमद ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा डीसी ऑफिस पहुता, जिथे अॻुवान धरणो हणी वेही रहिया। इंडस अस्पताल बदीन जे करप्ट ऐं नाअहल इंतज़ामिया जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ अॻुवाननि चयो त इंडस अस्पताल जो CEO डॉक्टर बारी पूरे समूरा फंड खाए वियो आहे, जंहिं करे अस्पताल लावारिस बणियल आहे। ग़रीब माण्हुनि खे इलाज जी बुनियादी सहूलियत बि मैसर नाहे। मामूली हादसनि में ज़ख़्मी थींदड़ माण्हुनि जो इलाज करण बदिरां खेनि रेफर लेटर ॾेई बग़ैर एम्बुलेंस जे अस्पताल मां कढियो वञे थो। उन्हनि चयो गुज़िरियल ॾींहुं बि हिकु गौरहारी औरत गुलनाज़, जंहिंजी डिलीवरी थियण वारी हुई, जंहिंखे दाख़िल करण बदिरां खे ज़बरदस्ती रेफर करण जी कोशिश कई। उन दौरान औरत बाथरूम वई, जिथे संदसि वहम थी वियो। ॿारु WC में हलियो, जंहिंखे WC खे टोड़े ॿाहिरि कढियो वियो त ॿारु फ़ौत थी चुको हो। उन मौके ते DC आगा शाहनवाज़ जे गैर मौजूदगी में AC बदीन यूनिस रिंद धणे में पहुची ॻाल्हियूं कयूं, जंहिंखे लिखत में शिकायतूं ॾिनियूं वयूं। AC एहतजाज कंदड़ शहरियुनि खे ॿुधायो त DC बदीन वाक़िए जो नोटिस वठी DHO जी अॻुवाणीअ में 3 रुकनी कमेटी जोड़ी आहे, जेका 3 ॾींहं में रिपोर्ट पेश कंदी। हिन चयो त इंतज़ामिया शहरियुनि जे ख़ादिम आहे, ज़ियादतियुनि जो अज़ालो कयो वेंदो।